बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यूनिट 9 I have and I've got सेक्शन A हाणे I have ऐं I've got जी माना साॻी आहे हिन में have अकेलो इस्तेमाल थियल आहे हेॾां got जो इज़ाफ़ो थियल आहे ॿियो लफ़्ज़ आयो आहे पर माना में को फ़र्क़ु न आहे A सेक्शन में you can say I have or I've got he has or he's got हाणे तव्हां ईअं बि चई सघो था I have ऐं I have got he has या he has got जेको got वारो लफ़्ज़ आहे इहो असांखे पाकिस्तान में पुराणे दौर में बिल्कुलु बि न सेखारे वेंदो हाणे हिन जी सिख्या शुरू थी आहे I will you दे प्यूर नाउन सां have लॻंदी ही शीट ऐं सिंगुलर नाउन सां has लॻंदी और I will you दे सां have got लॻंदो या ही शीट सां has got लॻंदो सिंगुलर नाउन सां शॉर्ट फॉर्म्स हिन जा मौजूद आहिनि I've got we've got you've got they've got, he's got, she's got, it's got ये short forms in मुख्तसर सूरतन unfortunately बदकिस्मत सां के वरी हिननि खे हिननि उचारण खे अञा ग़लति पढ़ाइनि था पिया हिनमहिल बि के इन I've खे I have था चवनि we've खे we have था चवनि you've खे you have था चवनि अहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ he's खे he has था चवनि या he is था चवनि हीअ थी चए I've got a headache ॾिसो हिनखे तस्वीर खे माना मूंखे मथे में सूर आहे ॾाढो हीअं माना मथे में सूर आहे ॾाढो समझण जी ज़रूरत आहे I have blue eyes or I've got blue eyes माना मुंहिंजूं अखियूं निरियूं आहिनि या इन ॿिन्ही जी माना साॻी आहे हिते गॉट जो वर्ब जो इज़ाफ़ो थियल आहे ठीकु आहे मुंहिंजूं अखियूं निरियूं आहिनि यानी मूंखे अखियूं जेके आहिनि न उहे नीरे रंग जूं आहिनि पर सिंधी में असां चवंदा आहिनि मुंहिंजूं अखियूं निरियूं आहिनि असां जेका माना ठही उहा कढंदासीं मूंखे निरियूं अखियूं आहिनि इहा बि थोरी घणी ठहे थी पर हू बहितर आहे Tom has two sisters or Tom has got two sisters Tom खे ॿ भेनरूं आहिनि Tom जूं ॿ भेनरूं आहिनि Our car has 4 doors या our car has got 4 doors असांजी कार खे 4 दरियूं आहिनि हिते डोर्स लिखियल आहे मां दरियुनि जी माना कढी आहे छो जो असां आम तौर ते ईअं करा दरी खोल दरी बंदि कर कार जी ज़रूरी थोरे आहे हिते जॾहिं डोर लिखियल आहे त कार खे 4 दर आहिनि लफ़्ज़ी माना इन करे नथो कयां छो जो असां जेके लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं जेकॾहिं मिसाल हिकिड़ो कार खे 4 दरियूं आहिनि चवंदासीं विंडोज़ अंग्रेज़ी न चवंदा त आर कार हैज़ गॉट 4 विंडोज़ सो असां जेके दरियूं चऊं त अंग्रेज़ बि मजबूरी थोरे त उहे बि दरियूं ई चवनि अंग्रेज़ डोर्स चवंदा आहिनि असांखे दरियूं चवणी पवंदियूं को मसइलो ई न आहे जेके कार में दरियूं खोलींदा आहियूं अंदरि वेहंदा आहियूं न सिंधी में हुनखे छा चवंदा बसि उहा माना कढणी आहे हुननि जी नज़र में दरवाज़ो आहे तव्हांजी नज़र में दरी आहे दर त ॿिन्ही में आहे न दरवाज़ो दरी Sarah isn't feeling well सारा जी तबियत सही न आहे she's got a headache she has a headache or she's got a headache माना हुनखे मथे में सूर आहे they like animals इन्हनि खे जानवर वणंदा आहिनि जानवर पसंदि आहिनि इन्हनि खे इहे जानवरनि खे पसंदि कंदा आहिनि they have a horse इन्हनि वटि हिकिड़ो घोड़ो आहे 3 dogs 3 कुता अथनि and 6 cats 6 ॿिलियूं अथनि हाणे और चई करे इन they have खां पोइ हिन में got में इज़ाफ़ो कयो आहे माना ईअं पढ़ंदासीं they've got a horse 3 dogs and 6 cats अॻिते माना सॼो जुमिलो इहो ई थींदो गॉट जो इज़ाफ़ो थींदो हिन में सेक्शन बी I don't have I haven't got etc नेगेटिव में हाणे नेगेटिव में इन जा 2 तरीक़ा ठही सघनि था जेकॾहिं डोंट लॻाई वेंदी ऐं ही शीट सां उहा डज़ंट थींदी आहे उहा बि लॻाए सघिजे थी इहो जेके आम जेके सभु ॿिया वर्ब आहिनि टू बी वर्ब ऐं टू हैव खां अलावा ॿियनि सभिनी सां प्रेज़ेंट सिंपल टेंस में इन में डोंट ऐं डज़ंट इस्तेमालु थींदी आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस में ऐं पास्ट में वरी डिटेंड इस्तेमालु थींदी आहे सिवाइ टू बी वर्ब अकेले जे ऐं ॿियो इहो हे जेको वर्ब आहे हे वारो इहो ॿिन्ही में वञी वेहे थो माना टू बी वर्ब स्टाइल बि हिन जो आहे ऐं ॿिया ऑल वर्ब स्टाइल बि आहे हिते ॿिन्ही जो ज़िक्र कयो वियो आहे माना हीअ असांजो जेको डोंट ऐं डज़ंट सां इस्तेमालु थींदो इहो ऑल वर्ब्स स्टाइल आहे माना ॿियनि वर्बनि में सभिनी सां जीअं डोंट डज़ंट लॻंदी आहे हिन सां बि लॻंदी ही वरी टू बी वर्ब वारे स्टाइल में आहे पर गॉट जो हिन में इज़ाफ़ो कयो आहे हाणे हिनखे सम्झो ॾिसो आई डोंट हैव अ कार मूं वटि कार कान्हे का और आई हैवंट गॉट अ कार या मूं वटि कार कान्हे का पर पाकिस्तान में आई हैव नॉट अ कार सिर्फ़ु गॉट बि कटियो वेंदो आमतौर ते असांखे इहो ई सेखारियो वेंदो आहे जेको हिते तक़रीबन न आहे लिखियलु घणो हे ॻाल्हाईंदा आहिनि उहो बि सही आहे पर उहो लेस यूजुअल हिनखे लिखियो अथनि उहो इंटरमीडिएट वारे किताब में लिखियल आहे मौजूदु आहे उहो अॻिते हिनखे पढ़ंदासीं हुन किताबनि में they don't have any children or they haven't got any children उन्हनि खे औलाद कान्हे का माना ॿार ई कोन्हनि उन्हनि खे हाणे हिते जेको आहे सो डोंट हैव लिखियल आहे हिते they haven't got लिखियल आहे ही उन्हनि वर्ब्स में आहे सिंपल टेंस में जेके आम थींदा आहिनि ही सिंपल टेंस में आहे पर टू बी वर्ब स्टाइल में आहे इन करे हैवंट इस्तेमालु थियल आहे हिन में ठीकु आहे इट्स अ नाइस हाउस बट इट डज़ंट हैव अ गार्डन माना घर सुठो आहे पर हिन में बाग कोन्हे और इट हैज़न्ट गॉट अ गार्डन या इन में बाग कोन्हे माना सॼो जुमिलो जेकॾहिं असां ॻाल्हायूं इट्स अ नाइस हाउस बट it hasn't got a garden माना घर सुठो आहे पर हिन में बाग कोन्हे Amy doesn't have a job at the moment or Amy hasn't got a job at the moment माना हिन वक़्तु एमीअ खे रोज़गार कोन्हे नौकरी कोन्हे का ठीकु आहे न इन ॿिन्ही जी माना साॻी आहे डज़ंट लॻाइण खां पोइ जेको आहे सो हैज़ हैव थी वियो आहे जीअं हिते ॾिसो वरी सवाल ठाहिण लाइ सेक्शन सी में डू यू हैव या हैव यू गॉट पर पाकिस्तान में ख़ाली हैव यू
इहो असांजे जेके कॉन्वर्सेशन जा बुक महिल ताईं पुराणा हलनि था पिया अञा ताईं, उन्हनि में इहे अञा त उन्हनि में घणियूं ग़लतियूं आहिनि इन्हनि किताबनि जो त जेको आहे पोस्टमार्टम अॻिते लिखंदासीं, सम्झो न। हाली तव्हांखे जेके यूनिट्स हाली हलायूं अॻिते, पोइ हिन जी जेका वज़ाहतूं हिन पोइ थींदियूं। यू कैन से डू आई वो यू दे प्रोनाउन सां अॻियां इस्तेमालु थींदी, पोइ हुन खां पोइ हैव, डस वरी ही शी टे सिंगुलर नाउन सब्जेक्ट हूंदो त हुन खां अॻु में डस इस्तेमालु थींदी, पोइ हैव थींदो। या और चए थो हैव यू या आई वग़ैरह यू दे जेको बि अचे हुन खां पोइ घाट इस्तेमालु थींदी, ही शी टे सिंगुलर खां अॻु में हैज़ ईंदी, पोइ हुन खां पोइ उहो ही ईंदो या शी ईंदो, हिते सिंगल, पोइ हुन खां पोइ घाट इस्तेमालु थींदी। इहा हिन जी फॉर्मेशन आहे, हिन जी बनावट। पर पाकिस्तान में जेको असां वटि आम ॻाल्हाए वेंदो आहे उहो आहे ई कोन हिते, उहो लेस यूजुअल आहे, सफ़ा घटि ॻाल्हाए वेंदो आहे। जीअं ॾिसो डू यू हैव अ कैमरा, छा तव्हां वटि कैमरा आहे? हुन चयो नो आई डोंट, मूं वटि आहे कोन। हाणे जहिड़ो सवाल कयईं डू सां, जवाब डू सां ॾिनो वियो आहे। आई डोंट जी माना मां न, माना मूं वटि कोन्हे कैमरा। हाणे हैव यू गॉट अ कैमरा, हुन चयो नो आई हैवंट। हाणे हिते घाट वारे लफ़्ज़ सां हे वारे सां सवाल ठहियो आहे, त हुते हैवंट सां ई चवणो आहे, ईअं न चवंदो त नो आई डोंट। डोंट सिर्फ़ ऑल वर्ब स्टाइल में आहे, जहिड़ो सवाल कबो ओड़ो ई जवाब ॾियणो, ओड़े ई वर्ब सां जवाब ॾियणो आहे। ऐं जेकॾहिं पाकिस्तानी तरीक़ो हुजे हैव यू अ कैमरा, हो चए नो आई हैवंट, ठीकु आहे न। इहो पाकिस्तानी तरीक़ो माना घणो लेस आहे अंग्रेजी, पर पाकिस्तान में इहो ई सेखारियो वेंदो माज़ी खां वठी हिनमहिल ताईं, जेको हिते तमामु घटि आहे ई कोन। डस हेलन हैव अ कार, छा हेलन वटि कार आहे? हुन चयो यस शी डस, हा बिल्कुलु अथसि। डस सां सवाल कयईं, जवाब बि डस सां मिलियुसि। ॿियो आहे हैज़ हेलन गॉट अ कार, छा हेलन वटि कार आहे? साॻी माना यस शी हैज़, हा हुन वटि आहे बिल्कुलु। साॻा ई ट्रांसलेशन ॿिन्ही जी साॻी आहे। हिते डस सां सवाल कयो अथई त डस सां जवाब आयो आहे, हैज़ ऐं गॉट सां सवाल ठहियो आहे त हुनखे हैज़ सां जवाब मिलियो आहे। व्हाट काइंड ऑफ कार डस शी हैव, माना हुन वटि कहिड़े क़िस्म जी कार आहे, ठीकु आहे। और व्हाट काइंड ऑफ कार हैज़ शी गॉट, हुन वटि कहिड़े क़िस्म जी कार आहे। हाउ मेनी चिल्ड्रन डू दे हैव, उन्हनि खे केतिरी औलाद आहे, उन्हनि जी केतिरी औलाद आहे। और हाउ मेनी चिल्ड्रन हैव दे गॉट, उन्हनि खे केतिरी औलाद आहे, इहा माना साॻी थींदी हिन जी।